नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। वक्त तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा। ठुल में मस्जिद में दर्स वठंदड़ नीगर के पेश इमाम तशद्दुद करे ॼंग भञी छॾी, जंहिं बाद नीगर के जैकमाबाद अस्पताल मुंतकिल कयो वियो। ठठे जे थाणे रोड ते वाक़िअ मस्जिद जे पेश इमाम पंहिंजे पाड़ेसरी दुकानदार तारिक गोलो जे पुट मथां वेश्याणु तशद्दुद करे मरणी करे विधो। मस्जिद जे पेश इमाम सजाद सुमरो जे तशद्दुद में नीगर मोहम्मद ज़ैन गोलो ज़ख्मी थी पियो, जंहिं बाद मौलवी लठियूं हणी करे नीगर जी ॼंग भञी छॾी। अहिड़े वाक़े बाद दुकानदार तारिक गोलो पंहिंजे पुट खे जैकमाबाद अस्पताल मुंतकिल कराए छॾियो, जिते हिन जो इलाज हलंदड़ आहे। जॾहिं त मामले खां पोइ छिकताण बावजूद मौलवी मस्जिद में मौजूद आहे, जंहिं अमल खिलाफ पाड़ेसरियुनि पारां मौलवी खिलाफ कार्रवाई जी घुर कई आहे। पीपी अॻवान ऐं दुकानदार तारिक गोलो मौजूब मस्जिद जो पेश इमाम सदाई ॿारनि ते तशद्दुद कंदो हुयो। हिन चयो त पेश इमाम सुमरे तशद्दुद करे ऐं लठियूं हणी करे मुंहिंजे पुट जी ॼंग भञी छॾी, तंहिंजे करे पेश इमाम खिलाफ कार्रवाई कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।